मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं फजर जी नमाज़ कज़ा थी वञे त पोइ ॿिनि फ़र्ज़नि सां गॾु ॿ सुनतूं बि पढ़णु खपनि। हा साईं, जेकॾहिं फजर जी नमाज़ कंहिं बि साथी खां जेकॾहिं कज़ा थी वञे त उहो छा करे, उहो बिल्कुलु जेको आहे सिज उभरण खां बाद में बरकायतूं सुनत बि पढ़े, बरकायतूं फ़र्ज़ बि पढ़े। छाजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमाए जेकॾहिं तव्हांजे मथां घोड़ा दौड़ाया वञनि, हा साईं फजर जे वक़्तु जेकॾहिं अगरि तव्हांजे जिस्म जे मथां घोड़ा दौड़ाया वञनि पोइ बि जेको आहे तव्हां फजर जी सुनत जेकी आहे उहो न छॾियो। यानी मालूम थियो फजर जी सुनत जी जेकी आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾी जेको वपारत कई आहे। जेकॾहिं नमाज़ थींदी आहे न कज़ा, कॾहिं इंसान खां थी वई नमाज़ कज़ा थी वई त जेको सिज उभरण खां बाद में फ़र्ज़ न, फ़र्ज़ सां गॾोगॾु जेको बरकायतूं सुनत बि जेको आहे पढ़णु खपनि।